गाजी ख्वाड़ भरसा ॻोठ लश्कर लाशारी जो रहवासी 7 ॿारनि जो पीउ एहसान लाशारी जेको पोरिहे जे इरादे सां बलोचिस्तान जे जाफराबाद इलाइक़े वियल हुयो जेको हारपे जे हासिलात लाइ उते वियल हुयो त खेनि कखड़ा अॾे मां पंहिंजा ॿारड़ा हिते रिहाइश कंदुमि। उनखे बलोचिस्तान जी पुलिस जेको आहे सो कूड़ो मुक़ाबिलो ॼणाए उनखे टंग में गोली हणी उनजी टंग कटे छॾी आहे जेको हिन वक़्त बि पुलिस जी गिरफ़्त में आहे। उन हवाले सां संदन जे वासन वटि मौजूदु आहियूं त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजो जो छा चवणु आहे। चवे पियो त बच्चनि पंचनि खे मां ईद कराईसि, मूंखे मुंहिंजे मुड़ुस मूंखे ईद त कोन कराई, मूंखे हुननि ज़ालमनि इहो तोहफ़ो ॾिनो बाबू। तव्हांजी का ज़ाती दुश्मनी न आहे न कंहिंसां? कासा बि न आहे भाऊ, मुंहिंजो ग़रीब मज़ूरी कंदो हिते त घर जी घर कयो अथनि। मुंहिंजे घर में न सामान न खीचा, वेलो खावां वेलो वेहां मां, मुंहिंजा बच्चा नंढा वञनि ओड़े पाड़े खां मानी वठी खावनि, मूंसां हिननि कहर करे छॾियोड़े। इहो इसाक घोसो ऐं इहो सदोरो लाशारी ज़ालिम ज़ालिम जी रब पहाड़ पटे ग़रीबनि सां हे कहर कयो अथसि भाऊ, मूंसां ज़ुल्म कयो अथसि। मां काॾे वञा हाणे? मुंहिंजे बाबे खे 3 गोली मारी अथनि ऐं हुनजी टंग बि पुलिस वारा कटी अथनि। हाणे त इंसाफ़ कयो, मुंहिंजे बाबे खे त छॾनि। 4 भेण आहियूं ऐं 3 भाउ आहिनि। हे नंढड़ा भाई ही असांखे खेराईंदा जा असां उन्हनि खे खेराईंदा। असां अर्ज़ु कयूं था त असांजो इंसाफ़ थिए। असां ग़रीब हुआसीं, असांजो बचड़ो बच्चा छॾे वियो, चईंसि 2-3 ॾींहं वञी कमायां ज़मीन वठां, मुंहिंजा बच्चा ईद कनि। हिनखे ईद इहा करणु ॾिनो जो असांखे तोहफ़ो करे ॾिनो अथनि। सदोरो लाशारी इसहाक खोसो इन्ही असां सां कहर कयो, असां ईदूं कयूं पर कुझु बि घर में कोन अथसि। ॿियो त न आहे पर हुन ग़रीब जे घर में कुकड़ बि न आहे। कुकड़ धारे बच्चनि खे खपाए खाराए। बाबा अंदरि ख़ुदा जे वास्ते घिरी ॾिसो, मुंहिंजे बच्चे जे घर में पेती न आहे जो असां को लटो सांढे रखूं या असां वटि को सर्फ साबण न आहे। केतिरा ॿार आहिनि? असां मुसलमान आहियूं, असां पंहिंजे सिर जी का परहेज़ कयूं। 4 अदड़ियूं आहिनि, 3 अदड़ा आहिनि, इहे नंढड़ा। पुलिस वटा हथ नथा कढनि, हाणे इंसाफ़ थियो वञे बा, छो अहिड़ो ज़ुल्म थिए बा। नंढड़ा बचड़ा आहिनि, केरु हिननि खे खाराईंदो, केरु हिननि खे ॾींदो बा। हिननि बलोचिस्तान जी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे एहसान खे आज़ादु करे ऐं असांजी छायल बेचानी दूर कई वञे। कैमरामैन साथी सां गॾु शिराज़ अहमद गाजी, WTN न्यूज़, गाजी ख्वाड़।